यारूलुंड थाणे जी हद में चोरनि तर तपाए छॾियो। इलाइक़े वासी रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर थी विया। ॻोठ लाल पिताफी लॻ बारी आॾे तां राति जे वक़्तु नामालूम चोर महकाए विया। इतला बावजूदि यारूलुंड पुलिस पारां चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण ते ॻोठाणनि यूसुफ पिताफी ॿिनि साफ़िन आॾो ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त SHO यारूलुंड चोरनि जो साथारी आहे। चोरनि तर तपाए छॾियो आहे। उहो ॾींहुं ख़ाली न आहे जंहिं राति चोरी नथी थिए, पर यारूलुंड पुलिस चोरनि ख़िलाफ़ कख भञी बीड़ो न कयो आहे। थाने सदर थाने 11 में बीठा हूँ जो असांजी चोरी थियल है। यूसुफ पिताफी चोरी थियल है। जो चोर जो घर आहे थाने जे भर सां घर आहे। अगर चोर 3 एकड़ या 20 एकड़ 2 किलोमीटर परे जो को मसलो ना है। चोर थाने जे वट सां रहे थो, लेकिन पुलिस वारा उनके गिरफ्तार कोन था करें। लेकिन असां पिताफी परेशान। जड़ी भी चोरी थे असांजी लुंडन में अचे थी। लुंडे ॾाढा मुड़ुस कोन्हे। महिरबानी असांजी SP ज़िले घोट की एतिजा गुज़ारिश है असांखे चोरी मोटाए ॿियो नंबर चोर गिरफ्तार कया वञनि। और नाल बैठे हैं मेरे घरों में निकती है कोट बन चोर कट गया है। हाँ तो पेरा गते से लुंड जरनानी दूर नाला से स्कूलों दे अगू उनके घर दे गले ते पेरा सटे से ना यो पुलिस चाहिए ना को वे असा नाला लाया भी ने 4 वारदा सा थियो न असांजो एडे लुंडन ने पेरो आयो आ। कोई एक्शन कोई खणे कोन तो असी तंग थिया असी मजबूर थिया। पुलिस भी कोई असांजी एक्शन कोई खणे कोन तो असांजे वारो असांजे मुतालबो असांजी चोरी थी विया। असांजी चोरी मोटे में चोर ने ना मेहदेन चोर ने मेहदेन असांजी काए वन वो तो देन असांखे असां तंग थिया असां काॾे वञूं हाणे मजबूर थिया। मुतासिर ॻोठाणनि SSP घोटकी खां मुतालो कयो त यारूलुंड में बदमनी जे भड़कियल बाहि ते ज़ाब्तो आणे उन्हनि जे थियल चोरी वापसि कराई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।